सां लफ़्ज़नि जा तिर भरींदे मिटी सां पणिजी विया ऐं चंड साॻी तरह मुल्कंदो रहियो आहे। बुलार शामुनि जे दामन में ज़माने जा सहरा ॻाईंदड़ सिज विछोड़नि जूं तारीख़ूं सहड़ींदे न थको आहे ऐं न ई हुन न उभरण जी ॻाल्हि करे कॾहिं चंड खे तरसाइण जो सोचियो आहे। सिज पंहिंजो सफ़र जीअं जो तीअं जारी रखियो अचे, चंड बि आकाश सां इश्क जो निबाह कंदे सितारनि जी सेज ते कतिन जा कुर्ब माणींदो रहियो आहे। फसल फुटंदा रहनि था, गुलनि खां टिड़ण नाहे विसरियो, वण धरती खे सिंगारींदा रहनि था। ज़मीन जा ज़ुल्फ़ साॻी जोभन में आहिनि, न मिटी पोढ़ी थी आहे ऐं न ई महबूब दिलियूं तामे जे सिके जियां ज़ंगजी वयूं आहिनि। अन्न जूं खारियूं अॼु बि भरजनि थियूं, खराड़ मां जिन्स ॾिसण वारो तौर ऐं तरीक़ो बि साॻियो आहे। जंड घटिजी विया आहिनि त भउ कोन्हे, अटो अॼु बि थाल में मलजे थो। पखियुनि उॾामण नाहे छॾियो, अखियूं ख्वाबनि खां ख़ाली नाहिनि थियूं, जज़्बा अहसासनि जे झरोकनि में ख़यालनि जी झार उॾारींदा रहनि था। वढिन से वाढोड़िया रत न ॾिठो जिन, मौत क़बूलियो तिन, ॾिठो जिन ॾुखीअ खे। भिटाई पढ़ंदे मूंखे वरी बि यादि थो पवे त गुज़िरियल खां गुज़िरियल हफ़्ते प्रोग्राम सोचनि जी सुराण जंहिंजे सफ़र में थर भिटुनि जे उञारनि पटनि तां थर जो लेखक डिघे सफ़र खां पोइ अदबी ख़त लिखण वारी तकलीफ़ करे चुको, सुठनि अल्फाज़नि सां सजायल अदबी ख़त लफ़्ज़नि जा घाड़ेटा नवनि लेखकनि ते तनक़ीद ऐं वरी संगत सां साथ निभाइण ते तव्हांखे बि मयार ऐं मयारी शयूं न शामिल करण ते थोरी घणी सम्झाणी ऐं लफ़्ज़ बि अहिड़ा ॼण त सावणी बरसाति ऐं राति जे रंगनि में ख़ूबसूरत अंदाज़ सां अदायगी जी पोशाक पाराए तुंहिंजी मथ भरी उॾाम बसि छा लिखी छा लिखिजे। ख़त लिखण जो फन ऐं ॾांव बि हर हिकु वटि नाहे हूंदो, ॾात ॾेह में पखिड़ियल आहे। रातिनि पुठियां ॾींहं ॾुकारण पुठियां सुकार समायल आहिनि। सचाई सां अंदर जे अहसासनि जी उपकार करण लाइ ॾुखनि सां संगत रखणी पवंदी आहे। बाक़ी नवनि लेखकनि ते जेकॾहिं को सुठो लिखंदड़ अजाई वाह वेला कंदो त संदन जज़्बा ई मजरूह थी वेंदा। छा तव्हां या मूं जनम ॾियनि खां ई अहिड़ो लिखणु सिखी वरितो हो तो लकनि जा पंध लताड़ींदे इश्क सां रांदि रचाई जंहिं दर्द तो जमाली मोबाइल फोन छुटो खां ई लफ़्ज़ तुंहिंजे चपनि जी चांठ चुमण आया हुआ। भिटाई चयो आहे त इश्क नाहे रांदि जीअं खेॾनि गभरू, बसि तर तकड़ ऐं तन्हा रातिनि में लिखिजे या ॾींहंनि जी चिटाई में लिखिजे, वक़्तु वधि हुजे या घटि, पर जॾहिं बि लिखिजे त कोशिशि करे सुठो लिखिजे। सुठे लिखण वारे खे मंझे ऐं अबरे सब्रे लेखक जी हिमत अफ़ज़ाई ऐं मन रखूणी करण लाइ संस अल्फाज़नि खे बिल्कुलु मानायती मोट ॾिजे। बहरहाल हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सोच ऐं पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे। भिटाई चयो आहे त सरतियूं सुरायतिन जी कोठियूं पथर पून, घाव न लॻनि घट जा रिया माथियूं रून, चीतारियो न चून पार मुंहिंजे पिरीअ जा। बसि वक़्तु घटि आहे, तंहिं करे कलम खे पने खां पासीरो कंदे तोखे इहो बि ॿुधाए छॾियां त दर्दनि जी ज़िंदगी में बहारूं कोन ॻणिबियूं आहिनि। लाड़ जे लुड़ाठे पाणी में सारियूं छटिजण वारियूं आहिनि। हयाती रही त हेल गॾिजी चूडो कंदासीं। आऊं उहो ई साॻियो ॻोठ सारंग फ़कीर कल्होड़े जो नौजवान लेखक अलाए जुड़ियो कल्होड़ो। लटूं लॻियूं लुड़ थिया छुगा रोज़ छणनि, तूं वेठे जिन वणनि से साखूं ॾेई सुकी विया।